में ब्रेकिंग न्यूज़ ते पहुंचाईंदासीं त जवान धीअ खे कार इल्ज़ाम हेठि क़त्ल कंदड़ जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस ॻोठ बानो जरवार में पेश आयल वाक़े जे जवाबदार रिजिब जरवार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। अवांखे आगाह कयूं पिया, जवान धीअ खे कार इल्ज़ाम हेठि क़त्ल कंदड़ जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस ॻोठ बानो जरवार में पेश आयल वाक़े जे जवाबदार रिजिब जरवार खे गिरफ़्तार करे वरितो। गुज़रियल ॾींहुं जवाबदार रिजिब जरवार पंहिंजी न्याणी नूरजहान खे कुहाड़नि जा वार करे बेदर्दीअ सां क़त्ल करे छॾियो हो। पीरोसन थाणे ते नारे जो क़त्ल केस दाख़िल थियण बाद पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करे लाकअप हवाले करे छॾियो आहे। अवांखे आगाह कयूं पिया, पीरोसन में धीअ खे कारा इल्ज़ाम हेठि क़त्ल कंदड़ जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पीरोसन पुलिस ॻोठ बानो जरवार में पेश आयल वाक़े जवाबदार रिजिब जरवार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। याद रहे तो गुज़रियल ॾींहुं जवाबदार रिजिब जरवार पंहिंजी न्याणी नूरजहान खे कुहाड़नि जा वार करे बेदर्दीअ सां क़त्ल करे छॾियो हो। पीरोसन थाणे ते नारे जो केस दाख़िल थियण बाद पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करे लाकअप हवाले करे छॾियो आहे, जॾहिं त वधीक पुछागाछा पिणु जारी आहे। पीरोसन में अवांखे आगाह कयूं पिया, धीअ खे कारा इल्ज़ाम हेठि क़त्ल कंदड़ जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस ॻोठ बानो जरवार में पेश आयल वाक़े जवाबदार रिजिब जरवार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। गुज़रियल ॾींहुं जवाबदार रिजिब जरवार न्याणी नूरजहान खे कुहाड़नि जा वार करे बेदर्दीअ सां क़त्ल करे छॾियो हो। पीरोसन थाणे ते नारे जो क़त्ल केस दाख़िल थियण बाद पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करे लाकअप हवाले करे छॾियो आहे।